डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ बैमुन कायम खानी की रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ एजाज अहमद शेख की अगवानी में ॾोहारियुनि खिलाफ मौसर कार्रवाइयूं कयूं पयूं वञनि। उन सिलसिले में SHO सांगड़ गुलजार अली मरी मंशात फरोश मोहम्मद राशिद निज़ामानी के गिरफ्तार करे संदसि कब्जे में 1150 ग्राम चरस हथ करे वरती है। SHO शहदादपुर मोहम्मद हनीफ महर पारां सलमा गांव ऐं गुलाम रिद की फाशी वारे अड्डे ते छापो हणी गुलाम रिद फरमान अली जरदारी कामरान राजपूत शाहजहान रेहान शीदी एजाज शीदी शाजिया मलिक आयशा मलिक यास्मीन गाहो नादिया भट्टी ऐं सलमा गाहो के गिरफ्तार किया विया। शहदादपुर पुलिस हिक ॿी कार्रवाई जो जुआ जे अड्डे ते छापो हणी अला ॾितो चांडियो ऐं इकरार चांडियो के गिरफ्तार करे वरतो। जुआ में लगल 3400 रुपया रोक रक़म ऐं ताज़ा पता हथ करे वरता जॾहिं त ॿिया 5 जुआरी फरार थियण में कामयाब थी विया। उन खां अलावा मंशियात फरोश अदोरो ॾेथो के गिरफ्तार करे संदसि कब्जे मां 2200 गुटका पुड़ियूं ऐं हिकु शकी मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। SHO सरहाणी इम्तियाज़ अली खावड़ मंशियात फरोश हरचंद कच्ची ऐं हीरो झंडावड़ो के गिरफ्तार करे संदसि कब्जे मां 60 लीटर देसी शराब हथ करे वरतो। SHO शाहपुर चाकर राव वाजिद अली जवाबदार एजाज अली उमरानी के मोटरसाइकिल फुर करण की कोशिश में गिरफ्तार करे वरतो।